अस्सलामुअलैकुम या अली मदद हक मौजूद GSN साथ सलामत। मां जी मुझे चवण जो मकसद आहे लाइव अचण जो हिकिड़ो ई मकसद आहे त मतलब के काफ़ी ॾींहंनि खां कुछ दोस्त नज़रियाती इनकलाबी चवनि पिया त मतलब के इहो जेको बैरिया टाउन इशू आहे लैंड माफिया करप्ट माफिया इशू हले पियो असांजे हिकिड़े जो मसलो ना आहे पूरी सिंध जो मसलो आहे। ठीक आहे उन ते काफ़ी दोस्त इनकलाबी ऐं नज़रियाती चवनि पिया त माना तव्हां जेको आहे हिन जे बारे में को जेको आहे पंहिंजो ख़्याल या अमख्याल को बि ज़ाहिर न कयो आहे। छा मसलो आहे चवण जो मक़सदु इहो आहे त अदू हे हिकिड़े सिंध या हिकिड़े शागिर्द जो मसलो न आहे पूरी दुनिया जे सिंधियुनि जो मसलो आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त मतलब के हाणे पहिरियां असांजे क़ब्रिस्ताननि ते हमला थिया धारियुनि जा क़ब्रिस्तान असां खां खसियऊं असां चुप हुयासीं असांजे नंगनि में हथ पिया असां चुप। हाणे एतिरे क़दुरु जो असांखे सिंधियुनि खे ई बेघर कयो पियो वञे। छा मक़सदु सिंध यतीम खानो आहे या सम्झ में ॻाल्हि नथी अचे त माना सिंधियुनि सां वेदन कहिड़ो आहे। पर हाणे चवण जो मक़सदु कुझु दोस्त इहो पिया चवनि त बाबा इहो फलाणी पार्टी वारनि जो ॾोह आहे फलाणे जो ॾोह आहे टीरे जो ॾोह आहे ॾोह कंहिंजो बि न आहे ॾोह असांजो पंहिंजो आहे। छो त जॾहिं बि असां वोट कास्ट करणु वेंदा आहियूं वोट ॾींदा आहियूं जॾहिं बि त कंहिंखां असां इहो न पुछंदा आहियूं त बाबा जेकॾहिं सुभाणे असांजी धरती मां सां जॾहिं को गद्दारी कंदो तूं असांजी फेवर कंदे ओॾीमहिल बाबा असां इहो क्वेश्चन न कंदा आहियूं। ओॾीमहिल असां कहिड़ो क्वेश्चन कंदा आहियूं त बाबा असांखे नलको खपे असांखे पाइप खपे सिंध धरती जी बका त को बि माना हुनजी ॻाल्हि को बि न कंदो आहे। बाबा जेॾीमहिल तव्हांखां तव्हांजा जेके लीडर वोट वठणु अचनि था उन्हनि खां इहा पुछा कयो त जॾहिं सिंध धरती जी ॻाल्हि ईंदी उनजे लाइ तव्हां ॻाल्हाईंदो या न। बाक़ी हिकिड़े मुश्ताक सरकी या मेयर टिबाई साहब जो मसलो न आहे पूरी सिंध जो मसलो आहे। हर जॻहनि तां हर जायुनि तां माण्हू निकिरनि पिया। ॿियो न त नंढो प्रोटेस्ट पंहिंजो जेको आहे पंहिंजे ई प्रेस क्लब ते शहर ते माना रिकॉर्ड करायो बाबा जेको आहे धारियुनि जूं हाणे मस्तियूं एतिरियूं न हलंदियूं जो माना असांजे जेको आहे असां सिंधियुनि खे ई माना बेघर कयो पियो वञे। बाबा छो असां सिंधी एतिरा निधण काऊं या बाबा रही ॻाल्हि जेकॾहिं हींअर बि गवर्नमेंट खे असां अपील था कयूं जेकॾहिं हिन मसइले खे सीरियसली वठंदा त ठीकु आहे न त बाबा असां रोडनि ते निकिरंदासीं असां रोडनि ते पंहिंजे पाण खे बाहियूं ॾींदासीं। हे कंहिं हिकिड़े सिंधी जो मसइलो न आहे पूरी सिंध जे शऊर जो मसइलो आहे। बाक़ी रही ॻाल्हि दोस्त पुछनि पिया त मुश्ताक सरकी सां निकिरूं या कहिड़ी टीम सां निकिरूं। बाबा हिते को लीडरशिप जी ॻाल्हि आहे ई कोन सिंध जे शऊर जो मसइलो आहे। जाथे प्रेस क्लब ॾिसो जाथे धरणो हणो न ॾिसो का बि पार्टी जी ॻाल्हि न आहे उते बा हुन में शामिल थी वञो बाबा पाण खे धरणो करिणो आहे केर बि सिंधी हुजे केर बि हुजे प्रेस क्लब ते निकिरी वञो हुन सां गॾु बीहो। बाबा इहा पार्टी जी ॻाल्हि न आहे सिंध जी शऊर जी ॻाल्हि आहे। बाक़ी रही ॻाल्हि ही डिक्टेटर रियासती इदारा जेके हाणे एतिरो असांखे कमज़ोर सिंधियुनि खे न सम्झनि जो असांखे जेको आहे पंहिंजो हक़ वठणु अचे थो फेज़ ॿिनी वरितासीं बाक़ी हक़ पंहिंजो विड़ी वरितासीं। बाक़ी रही ॻाल्हि इहे इशू हलनि पिया हाणे इशू ॿई टाइट आहिनि जाली डोमिसाइल ऐं बैरिया टाउन धरती मां जी बका जी ॻाल्हि आहे होॾे धारियुनि खे नौकरियूं ड्यूटियूं ॾिनियूं पियूं वञनि इहे बि आहिनि। पर हाणे इशू इहो आहे त मां पंहिंजे जेके मूंसां जेके गॾु दोस्त आहिनि अली रज़ा लाशारी साहब या जेको वलीदाद बिरोही साहब आहे या तौसीफ़ जट जेके आहिनि दोस्त जेके हलण लाइ तयारु आहिनि असांजो माना जेको आहे मीरपुर माथेलो मां जेके दोस्त निकिरंदा गॾिजी चवण जो मक़सदु इहो आहे त माना को बि इहा ॻाल्हि न ॾिसो त सरकी साहब सां निकिरणो आहे या कंहिंसां बि। हाणे इशू आहे बैरिया टाउन जो उन्हनि खे असांखे ॿुधाइणो आहे त बाबा असां पंहिंजी धरती मां जे लाइ ॻाल्हाइणु ॼाणूं था ऐं पंहिंजो हक़ वठणु अचे थो। बरा महिरबानी करे बाक़ी इहा हिकिड़े कंहिंजो मसइलो न आहे हे सिंध धरती जो मसइलो आहे। माना हाणे असांखे बैरिया टाउन जी ॻाल्हि करणी आहे डोमिसाइल ते बि ईंदासीं पर हाणे बराए महिरबानी करे इहे हादसाती जहिड़ा बंदि कयो पंहिंजा ऐं जेके हाणे थियनि पिया होॾे 2 तारीख़ ते जेको धरणो आहे बैरिया टाउन लाइ अलॻि सिंधी निकिरनि पिया होॾे वरी प्रोटेस्ट जाली डोमिसाइल लाइ अलॻि पियो थिए। बाबा जाली डोमिसाइल लाइ बि ठीकु आहे निकिरंदासीं उहो यको 6 महीना 8 महीना थी विया आहिनि असां चुप हुयासीं। हाणे डायरेक्ट बैरिया टाउन जो इशू अॻियां आयो आहे त हाणे असांखे जेको आहे यादि अची विया जाली डोमिसाइल
खुदारा पाण में त न विड़ो, सिंधी पंहिंजे पाण खे सुञाणियो, खुदारा पंहिंजे पाण खे सुञाणियो। बाक़ी रही ॻाल्हि आहे कंहिं बि पार्टी जो ॾोह न आहे, ॾोह ई जा बराबरि जा शरीक असीं आहियूं। जॾहिं असांखे वोट वठण माण्हू अचनि था, लीडर अचनि था, असां हुननि खां कॾहिं बि इहो न पुछियो आहे त बाबा सुभाणे असांजी सिंध धरतीअ जॾहिं हुननि ते धारिया अची क़ाबिज़ थींदा छा तूं मालिकी कंदे, कॾहिं बि इहो क्वेश्चन न कयो। इहो कंदासीं बाबा असांखे नलको ॾींदे, असांखे नाली ॾींदे, असांजी सोच असांजो वोट हिते अची बीठो आहे नलकनि नालियुनि ते। बाबा कुझु सोचियो, कुझु सोचियो सिंधियो, सुभाणे ईअं न थिए जो हाणे माना जेको आहे कुझु ॾींहं में कल कलो का छोकिरा उथनि था, बाबा कराची इंटीरियर, कराची फलाणो टीरो। छा जो कराची इंटीरियर, पूरो सिंध आहे बाबा, पूरो सिंध आहे। छा कराची अलॻि आहे, छा सिंध अलॻि आहे? छा मक़सदु तव्हांजो, चवणु छा था चाहियो? नौकिरियूं अचनि थियूं त हुन में कराची जे डोमिसाइल अलॻि लॻो पियो आहे, छा मसइलो आहे, कहिड़ो वेधन आहे? बाबा हिते मां आख़िरी ॻाल्हि इहा ई कंदुमि, बाबा ख़ुदा खे मञो सिंधियो, हथ ॿधी अर्ज़ु थो कयां, उथो पंहिंजे हक़ लाइ प्रेस क्लबनि ते निकिरो कराची। हाणे इहो वक़्तु न आहे घर वेहण जो। बाक़ी रही ॻाल्हि, मां पूरी दुनिया खे इहा मैसेज ॾींदुमि त सिंधी क़ौम अमन पसंदि क़ौम आहे, हिनखे न तव्हां तंग कयो। जे हीअ बिगड़जी आहे त पोइ बाबा इहे तव्हांजा जेके रियासती इदारा आहिनि इन्हनि खां बि हथ न ईंदा। बाक़ी आख़िरी शेर चई मां पंहिंजी जॻह वठंदुमि, तूं गेदी गन मशीननि सां, तूं गेदी गन मशीननि सां, ही ॾहसर विढ़ंदे डंडनि सां, तूं रांदि न ॼाणी ॿारनि सां, छो थो अटकी सिंधी टोपी अजरक वारनि सां, ही नुसरत जी औलाद भिटाई, ही सिंधी ज़िंदाबाद भिटाई। जिए सिंध, या अली मदद, हक़ मौजूद।